शहबाज शरीफ़ ऐलान किया है त इस्लामाबाद मुफ़ाहमती याददाश्तनामे ते अॼु अमरीका ऐं ईरान विच में बाज़ाब्ता तौर ते सयूं थी वियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एक्स ते बयान जारी कंदे चयो त उन तारीख़ी मुफ़ाहमती याददाश्त ते ॿिन्ही मुल्कनि जे मोअज़्ज़ सदरनि सयूं कयूं आहिनि। उहा अॻभराई उन ॻाल्हि जी वाज़े निशानी आहे त धुरियूं तकरार जे हल लाइ सफ़ारती रस्तो इख़्तियार करण लाइ संजीदा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अमरीका ईरान मुआहिदो फ़ौरी तौर ते लागू थी चुको आहे। शुरूआती क़दम तौरु ईरान हुरमुज़ लंघ खे फ़ौरी तौर ते ॿीहर खोलणु जॾहिं त अमरीका सामूंडी नाकाबंदी ख़तमु करण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन चयो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी क़ियादत ऐं सफ़ारतकारी खे साराहींदे चयो त अमुन लाइ संदसि अज़म इम्कानी तौर ते हिकु वॾे तकरार खे ख़तमु करण में अहम किरदारु अदा कयो। हुन अमरीकी नायब सदर जेडी वेंस, स्टीव विटकॉफ, जेरेड कुशनर समेत अमरीकी ॻाल्हियुनि वारी टीम खे बि ख़राज तहसीन पेश कयो। वज़ीर आज़म ईरानी सुप्रीम लीडर सैयद आयतुल्लाह मुतबा ऐं सदर मसूद पाज़िशकियान समेत ॿी आला क़यादत जी दानिशमंद जी वाखाण कई ऐं ईरानी ॻाल्हियुनि वारी टीम जे मेंबर मोहम्मद बाक़र कालीबाफ, अब्बास रागची ऐं सिकंदर मोमिनी जी बि ख़िदमतुनि खे अहम करार ॾिनो। चयो त कतर जी क़यादत सां गॾु सऊदी अरब, तुर्किया ऐं मिस्र जे किरदार खे बि उन अॻभराई में इंतिहाई अहम ऐं तामीरी किरदार करार ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनी जे ख़ुसूसी तारीफ़ कंदे चयो त संदसि कोशिशूं उन अहम अॻभराई ऐं हिते में अमुन ऐं इस्तेहकाम लाइ तमामु घणियूं काराइतियूं साबित थियूं। आख़िर में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुफ़ाहमती याददाश्त समूरे ख़िते में गॾियल एहतराम ऐं गॾियल ख़ुशहाली जी मज़बूत बुनियादु साबित थींदी। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐलान कयो आहे त इस्लामाबाद मुफ़ाहमती याददाश्तनामे ते अॼु अमरीका ऐं ईरान विच में बाज़ाब्ता तौर ते सयूं थी वियूं आहिनि।